जबरी मज़हब तब्दीली फोर्स कन्वर्जन। ये अमल काफ़ी अरसे खां असांजी सोसाइटी में नज़र अची रहियो आहे। जिते ओचितो सिंधी उर्दू न्याणियूं गुम थी थियूं वञनि। कुझु अरसे खां पोइ मीडिया में अचे थो त बाबा हिननि मज़हब जी तब्दीली कई आहे। घणनि जो चवणु हूंदो आहे त न, हीअ जबरी मज़हब तब्दीली आहे, जॾहिं त मीडिया में प्रेस कॉन्फ्रेंस कराइण वारनि जो चवणु हूंदो आहे त न, हीअ न्याणी जी नियत सां मज़हब जी तब्दीली थिए। हाणे छा चइजे, अल्फाज़ ई कोन्हे, लफ़्ज़ ई कोन्हे, छो जो 99% केसिस इहे ई आहिनि। पर हलो थोरो आर्ग्यूमेंट्स ते थोरो अंदरि हलूं था पिया। कुझु माण्हू ही मज़हबी जबरी जी मुंतकिली ॻाल्हियूं वज़ाहतूं पेश कंदा आहिनि। तव्हां केरु थींदा आहियो ॾियणु आर्ग्यूमेंट्स ॾियणु? तव्हां न्याणी पाण थी चवे त मूं अगरि मज़हब तब्दील कयो आहे त हुन में कहिड़ी ख़राबी आहे? सॼी दुनिया में तब्दील करण जो हक़ आहे इंसान खे। ख़राबी आहे हुन में, ख़राबी आहे हिन में। ऐं तव्हांखे हाणे ॿुधायां थो कहिड़ी ख़राबी आहे। जेके माण्हू चवंदा आहिनि न, तव्हां केरु था थियो त न्याणी पाण थी ऐलान करे त भाउ मूं मज़हब तब्दील कयो आहे, हिन में कहिड़ी ख़राबी आहे? सॼी दुनिया मज़हब जी तब्दीली थिए थी। आउं ॿुधायां थो कहिड़ी हिन में ख़राबी आहे। थोरो आर्ग्यूमेंट्स में थोरो अंदरि हलूं था। बेशक दुनिया में डिफरेंट जाइ ते मज़हबनि जी तब्दीली थींदी आहे, पर उहा मज़हब जी तब्दीली अंदरि जे इनक़लाब जी हूंदी आहे। असांजे वटि मज़हब जी तब्दीली निकाह जे लाइ हूंदी आहे। असां वटि मज़हब जी तब्दीली निकाह जे लाइ थींदी आहे। हिकिड़ो सुवालु आहे न, मुंहिंजो हिकिड़ो उन सुवाल जो जवाबु ॾियो। जेके इन शइ जी सपोर्ट में ॻाल्हाइनि था, मूंखे उन खां हिकिड़ो जवाबु खपे। मज़हब जी बुनियादु छा आहे? मज़हब जी बुनियादु क़ुरान हदीस आहे न। त पोइ सुवालु इहो आहे त सिंधी सोसाइटी जॾहिं मर्द ऐं औरतूं अलॻि अलॻि आहिनि, पाण में इंट्रैक्शन न आहे, पाण में ॾिसो इंट्रैक्शन कोन्हे, उन सोसाइटी जे अंदरि मुंहिंजा बि दोस्त हूंदा, मुंहिंजा बि दोस्त हूंदा क्रिश्चन, मुंहिंजा बि दोस्त हूंदा फारसी, उहे मां मुतासिर थियनि कोन था। बाक़ी उहा न्याणी जंहिंजो मूंसां इंट्रैक्शन ई कोन्हे, उहा मूंसां मुतासिर पई थिए, उहा मूंसां मुतासिर पई थिए। छा उहा मूंखां मुतासिर पई थिए? मज़हब जी बुनियाद त क़ुर आहे न। मूं कहिड़ो क़ुर जो पार्ट पढ़ायो जो उहा मूंखां मुखातिब पई थिए? कोन पढ़ायो, कोन्हे। हिते मज़हब यार ॾिसो इस्तेमालु कयो पियो वञे, हिते मज़हब इस्तेमालु कयो पियो वञे। तव्हांजे साम्हूं हिकिड़ो रिंकल कुमार जो इलाही मिसालूं आहिनि, XYZ ETC इलाही मिसाल आहिनि। न्याणी ख़बर खां माना गुम थी वञे, पोइ वरी ख़बर थो पए त बाबा न्याणी ऐलान पई करे मूं मज़हब जी तब्दीली कई आहे। सुवालु इहो आहे त मिसाल जी ॻाल्हि ते माण्हू चवे पियो त मूं हिन ते कोन मज़हब जी तब्दीली कराई, मूं दीन जी ख़िदमत पे कई। ठीकु आहे बात तो ठीकु आहे, दीन जी ख़िदमत पे कई, तो पंहिंजो पैगाम हक़ जो तो पंहिंजो दीन पहुचाए। निकाह जी आउं चवां थो नौबत छो आई? भेण ठाहीं सां, माउ ठाहीं सां, पंहिंजे हिफ़ाज़त में रखी सां, निकाह जी आख़िर आउं चवां थो तब्दीली छो आई? ऐं हिकिड़ो ॿियो बि हिन ते सुवालु पैदा थिए थो त इहो कॾहिं हिते छो न थियो आहे? को हिंदू नौजवान छोकिरो मुसलमान थियो हुजे त उते कंहिं मज़हब जो ठेकेदार ऐलान कयो हुजे, बाबा वाह तूं दीन जा कम आहीं, आउं तोखे पंहिंजी न्याणी थो ॾियां। ईअं थोरी थींदो, ईअं थिए ई कोन थो। उते ईअं कोन थींदो। ॾिसो मुनाफ़िक़त आहे न, मुनाफ़िक़त आहे। इहे साॻा माण्हू जेके फोर्स कन्वर्जन या जेके हिंदू न्याणियुनि जे मज़हब जी तब्दीली जे हक़नि में ॻाल्हाइनि था, हिननि साॻी माण्हुनि जे घर मां का औरत हली वञे, उनखे कारो करे मारंदा। छो? उते ग़ैरत आहे, हिते ग़ैरत कान्हे। पंहिंजे घर में ग़ैरत आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ ग़ैरत कोन्हे। ॿुॾी मरण जो मक़ाम अथव, ॿुॾी मरण जो मक़ाम अथव। ॾिठो वञे बिल्कुलु हर माण्हू जो हक़ु आहे पंहिंजी मर्ज़ी सां शादी करण जो, पर हिते सम्झो फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु ॾिसो, फ़र्क़ु इहो आहे, हिते हक़ु आहे त का न्याणी पंहिंजी मर्ज़ी सां शादी करे। अगरि हिंदू न्याणी का पंहिंजे मर्ज़ी सां शादी करे थी त उनखे बि हक़ु आहे, पर अगरि हू मज़हब खे इस्तेमालु करे थी त इहा बेग़ैरती आहे। उते असांखे ग़ैरत अचणु खपे, उते असांखे ग़ैरत अचणु खपे, उते असांखे ग़ैरत नथी अचे। उते ॾिसो, उते असांखे ग़ैरत नथी अचे। मौलाना वहीदुद्दीन खान अथव हिंदुस्तान जो, इन शइ ते किताबु लिखियो आहे त मज़हब जी तब्दीली अंदरि जे इनक़लाब जो नालो आहे, जंहिं न के कंहिं फ़र्द सां इश्क़ जे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, शायदि उहो मूंखे ॿुधंदड़ हुजे, मूंखे ॿुधाई त आउं असल में कन्वर्ट आहियां। मूं चयो कन्वर्ट आहीं त पर तुंहिंजो नालो त उहो ई साॻियो नॉन मुस्लिम वारो आहे। चई ॻाल्हि ॿुध,
मूं दीन खे मूं क़बूल कयो आहे, मूं दीन जी मेन वैल्यूज़ इहे आहिनि पंहिंजे माउ पीउ जी दिलि आज़ारी न कराए। इस्लाम जूं वैल्यूज़ आहिनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ ईअं कोन्हे त मूं रब जे हक़नि जे लाइ ऐं पंहिंजे माउ पीउनि जी दिलि आज़ारी छो कयां। इहे आहिनि इस्लामिक वैल्यूज़, न के जेके असां वटि आहिनि बेहयाई थी वई आहे मज़हब फोर्सिस कन्वर्जन जो, मज़हब खे बदमाशी तब्दील करे रहिया आहिनि। हैज़ ज़िमेदार शेरी असांजो फ़र्ज़ु आहे जिते को ग़लति कमु थिए उनखे ग़लति चयो वञे। मिसाल जी ॻाल्हि ते हिते मसइलो इहो आहे, मज़हब खे इस्तेमालु करे हिते ग़लति कमु थी रहिया आहिनि। मिसाल जी ॻाल्हि ते अगरि इश्क आहे बि त मज़हब खे छो पिया इस्तेमालु कयो? मज़हब खे इस्तेमालु न कयो। मज़हब खे इस्तेमालु इन करे कयो पियो वञे, मज़हब असांजो जेको आम जेको नौजवान आहे मुस्लमान न्याणी थोरी खणंदो त उहो कारो थी मरंदो, उहो त उते कारो थी मरंदो। हिंदू न्याणी खणी मरंदो त गाज़ी थींदो, ॿुॾी मरण जो मक़ाम आहे, ऐं चवंदसि ॿुॾी मरण जो मक़ाम आहे, उते गाज़ी आहे। पर हिते कारो आहे छो? अगरि हिते कारो आहे त हुते बि कारो कयोसि। मसइलो वरी हिते ॿियो आहे, सम्झो जेको पंहिंजी मर्ज़ी सां शादी न्याणी का छोकिरो या न्याणी करे थी त उहो एॾो वॾो गुनाह न आहे। पर हिते तव्हां कहिड़ो गुनाह पिया कयो? हिते तव्हां हिकिड़ी आइडियोलॉजी खे, हिकिड़ी तव्हां अहिड़ी आइडियोलॉजी खे, मज़हब ॾिसो असांजो रहमत आहे, मज़हब जेको रहमत बणिजे वञे, रहमत जो नालो इस्तेमालु करे तव्हां कंहिं कमज़ोर ते प्रेशर था विझो। छो त तव्हां सम्झो था तव्हां वॾा फने गान आहियो, तव्हां प्रेशर था विझो। बाबाऊं हथ ॿधी तव्हां तो नौजवाननि खे कहिड़नि कमनि ते लही आया आहियो? तव्हांखे कंहिं ठीको ॾिनो आहे? तव्हां वरी मज़हब जी तब्दीलियूं करायो, मुस्लमान वधायो। तव्हांखे ABC अचे थी कंहिं शइ जी? तव्हांखे कंहिं ख़बर आहे आइडियोलॉजी जी? छा आइडियोलॉजी आहे? तव्हां आम ऐं हुननि मुल्हनि में कहिड़ो फ़र्क़ु? जेके छुरियूं खणी माण्हुनि जूं गिचूं गुनि था, तव्हां में हुननि में कहिड़ो फ़र्क़ु? हू बि दीन जो नालो इस्तेमालु करे ज़ुल्म कनि पिया, तव्हां बि ज़ुल्म करे रहिया आहियो। पोइ कहिड़ी इस्लाम जो तव्हां चओ था कानून आहे, को शादी करे तो मुसलमान ज़रूरी आहे? बाबा बिल्कुलु मञूं था आहे, त पोइ दीन किथे आहे हुते? अगरि हिन XYZ खे XYZ सां इश्क थियो आहे, दीन सां त इश्क ई कोन अथसि। हीअ त दीन खे तव्हां मिसयूज़ पिया कयो। हिन खे त बाबा रोकणु खपे असांखे एज़ अ सिविलियन सिटीज़न। इहो असांजो हक़ु आहे। अब्दुल सत्तार ईदी वाहिद मिसाल आहे। जंहिं वटि माण्हू ईंदा हुआ अब्दुल सत्तार ईदी साहिबु वटि, जंहिंखे आउं चवंदो आहियां त हिन वक़्त जो तमामु वॾे में वॾो सूफ़ी दरवेश ईंदा हुआ माण्हू। असां पंहिंजो ॾिसो घर छॾियो आहे, मज़हब तब्दीली जे करे कयूं था त ईदी साहिबु चवंदो तव्हां वेलकम न आहियो मूं वटि। गीता जी मिसाल तव्हां वटि विसरियो या? 10 साल उन वटि वई, आख़िर ताईं उनखे चयसि त न बाबा आउं तोखे मंदरु ठाहे ॾियां थो, तूं उते वेह, पर कन्वर्जन कोन थींदी। दोस्तो, एज़ अ सिटीज़न, एज़ अ शहरी असांखे सम्झणु खपे जेको थी रहियो आहे उहो ग़लति थी रहियो आहे। मुनाफ़िक़त न करणु खपे असांखे। जेको ग़लति अमल आहे उहो उनखे ग़लति चयो ई वञे, उनखे सही न चओ। के चवनि था बाबा तव्हां सिंधियत बिंदियत खे छॾियो, असीं पहिरीं मुस्लमान आहियूं। हलो बाबा ठीकु आहे, तव्हां पहिरीं मुस्लमान आहियो, असां मुस्लमान आहियूं। तव्हां जेको भला इस्लाम जे नाले में जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन जी त भला मज़म्मत कयो। तव्हां चओ था बाबा दीन जे बारे में जेको दीन खे मिसयूज़ कयो पियो वञे, दीन खे उन ते भला मज़म्मत कयो। दीन जे नाले ते बदमाशी थी रही आहे, उहा साॻी बदमाशी तूं छो नथो करीं पंहिंजी मुस्लमान के न्याणी सां? पंहिंजी कंहिं मुस्लमान न्याणी सां कर। को बरोच छोकिरो भला का बरोच छोकिरी खणी ॾेखारे, को समांड पंहिंजी समांड खणी ॾेखारे, को सैयद पंहिंजी सैयद खे खणी ॾेखारे, करे ॾेखारे। हलो थोरो भला खुली ॻाल्हायूं था। और माण्हू चवंदा बाबा आउं सुमरा परस्ती पियो कयां। गैर सुमरो सुमरनि जी न्याणी खणी ॾेखारे, वॾी गैरत अची वेंदी आहे असां सुमरनि खे, वॾी गैरत अची वेंदी आहे असां सुमरनि खे। इहा गैरत न आहे, इहा बेगैरती आहे। छो त असां पाण खां शरीफ़ माण्हू कारोबारी माण्हू खे ब्लैकमेल करे इज़तनि खे लताड़ियूं पिया। पर यादि रखो, इहे असां उन्हनि जूं इज़तूं कोन पिया लताड़ियूं। अलाह जे घर देरि आहे अंधेर न आहे। असां पंहिंजूं इज़तूं लुटायूं पिया। जहिड़ो असां कंदासीं तहिड़ो असीं पाईंदासीं। उमेद इहो मुंहिंजो नंढड़ो पैगाम इहो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। महिरबानी।
साईं सदाईं करी मते इश्क शिकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी।